में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर खणी आया आहियूं असां बिलासपुर छत्तीसगढ़ मां। चेटीचंड महोत्सव में महिला विंग कढंदी स्कूटर रैली। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, वार्ड पंचायतूं, महिला विंग, युवा विंग, बिलासपुर सामाजिक संस्थाउनि जी हिकु बैठक युवा सदन इतवार ॾींहुं आयोजित कई वई शाम जो 5 बजे, जंहिंमें चेटीचंड उत्सव जे बारे में ॻाल्हायो वियो कि वॾे ई धूमधाम सां हर्ष उल्लास सां मनायो वेंदो। गॾु ई गॾु कार्यक्रम आयोजित कया वेंदा, जंहिंमें 21 तारीख़ जो सिंधी फिल्म वरदान ॾेखारी वेंदी। हीअ फिल्म बेटी पढ़ाओ बेटी बचाओ जे मथां आधारित हूंदी। अहमदाबाद जी आई पिक्चर। 23 तारीख़ जो मंझंदि जो 3 बजे खां महिला विंग जे द्वारा स्कूटर रैली कढी वेंदी। 25 मार्च जो चेटीचंड जे ॾींहुं सुबुह युवाउनि द्वारा भक्तनि खे रामनगर मां बाइक रैली कढिजी वेंदी, जेको नगर भ्रमण कंदे हुए हेमू कालाणी पहुचंदी। सुबुह 9 बजे भव्य बैंड बाजे सां कई झांकियुनि सां गॾु नृत्य कंदा हुआ बहिराणे साहिब सां जुलूस कढो वेंदो ऐं गुरु नानक चौक, तोरवा, दयालबंद, जूना बिलासपुर, मनोहर टॉकीज़, श्याम टॉकीज़, गोल बाजार, सदर बाजार, प्रताप चौक, सरखंडा, नेहरू चौक, जरा भाटा थींदे हुए भक्त कंवर राम सिंधी कॉलोनी पहुचंदी। ॿ कई सांस्कृतिक कार्यक्रम बि आयोजित कया वेंदा। हिन बार कोई चंदो न वठियो वेंदो। पूरी समितियुनि मिली करे इहो फ़ैसिलो कयो। हिन बैठक में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी, संरक्षक देवीदास वाधवानी, प्रकाश ग्वालानी, डीडी आहूजा, मनोहर पमनानी, पीएन बजाज, मुरली नेभानी, पूज्य सिंधी सेंट्रल युवा टीम जा अध्यक्ष विजय शुगानी, अविनाश चौधरी, रॉबिन माधवानी, दीपक ग्वालानी, योगेश थदानी, विनोद लाल चंदानी व वार्ड पंचायत जा अध्यक्ष नंदलाल पुरी, उमेश भावनानी, नरेश मूलचंदानी, सुरेश भाई, मनोहर पमनानी, हरीश भागवानी, सतीश लाल, रामचंद राघवानी, रामचंद प्रेमानी, दिलीप लखवानी, भारतीय सिंधु सभा महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी, बिलासपुर अध्यक्ष श्रीमती कंचन मलघानी, महिला विंग सेंट्रल पंचायत बिलासपुर अध्यक्ष श्रीमती सुनीता खत्री, सोनी बहरानी, गरिमा शाहनी, चंदा ठाकुर, मोहन मोटवानी, विजय दुसेजा व वॾी संख्या में माण्हू उपस्थित हुया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।